सचो सतराम पाण साहब शहनशाह सदगुरु साई सतरामदास साहब जन जे 150 साला जन्म महोत्सव जे शुभ अवसर ते उन सच साईं जी रहमत पाइण जे लाइ सदन दावन में आया आहियूं। सोनी प्यार भरी मौके ते सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफां आशीर्वाद शुभकामनाऊं ऐं वाधायूं। अहिड़े पावन पर्व ते उन सच साईं जो संदेश आदेश ऐं रहमत इहा ई आहे त पंहिंजे जीवन में कुछ करियो। सो उन सच साईं जे करण जे वचन खे खणी करे ये पूरो साल पाण सब मिली करे सच साईं जो नाम ध्यान शेवा सिमरन सत्संग सब बेहतर व्यवहार ऐं सब का बेहतर सब मिठो बोलण कंहिंजे लाइ कोई कड़वो बोल न हुजे। इहा ई सच साईं खां आसीस वठी करे पंहिंजे जीवन खे अॻिते वधायूं ऐं पूरो साल पंहिंजे घर मंदर आस्थान धाम या किथे बि वेही करे उन सच साईं जी रहमत खे पाइण जे लाइ इन्हनि ॾींहंनि खे मल्हायूं ऐं उन मौक़नि ते जेतिरो थी सघे शेवा करे पंहिंजो भाग बणायूं ऐं सिमरन करे पंहिंजो अंदर उजारियूं। इहो ई सच साईं जो संदेश खणी करे असां पंहिंजे जीवन खे शल साफ़ सुथरो ऐं उनजे रहमत जो पात्र बनाए सघूं। साजी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे इहो ई संदेश त पंहिंजे जीवन में हक़ीक़त में कुछ करे ॾेखारियूं ऐं हक़ीक़त में कुछ अॻिते वधूं। सो सच साईं जे 150 साल जन्म महोत्सव जे शुभ अवसर ते तव्हां सभिनी खे जिते बि वेही करे उन मालिक खे जाप करे रहिया आहियो या करे रहिया आहियूं सभिनी खे आशीर्वाद शुभकामनाऊं वाधायूं।